नमस्ते, जय झूलेलाल। पाण एमडीएस यूनिवर्सिटी जे सिलेबस मां एमए प्रीवियस फर्स्ट ईयर में पाण पहिरियों पेपर हो शाह ऐं सामी जन, जंहिंमें पाण कल्ह शाह साहब जी जीवनी पढ़ी हुईसीं ऐं अॼु बि उनजो पढ़ूं था। उन्हनि जे शाह साहब जे कलाम में संदसि कहिड़ियूं शख़्सियतुनि जो अक्स थो ॾिसिजे। कुझु शॉर्ट नोट ठहियल आहिनि जंहिंमां मां तव्हांखे पढ़ी करे ॿुधायां थी। ऐं कोटा यूनिवर्सिटी वारो सिलेबस बि सेम आहे, त प्लीज़ उनखे बि तव्हां कोटा यूनिवर्सिटी वारा बि मुंहिंजे हिन मां लाभ वठण जी कोशिशि कंदा। चलो पाण पढ़ूं था शाह साहब जी शख़्सियत जो अक्स। वतन दोस्त वांझाए वतन खे सारे ॾियां साह, बुत मुंहिंजो बंद में क़ैद में कर जां। शाह साहब संदसि ज़िंदगीअ तोड़े कलाम में बि देश प्रेम जी घणी शाइरी ॾियनि था। शाह जी दिलि में सिंध लाइ बेहद प्यार हो। शाह पंहिंजे रसाले उमर मारवी जी गाथा में वतन परस्तीअ खे ज़ाहिर कयो आहे। शाह उमर मारवी जे जेके दास्तान आहे उन में शाह साहब पंहिंजी वतन परस्ती उन जे माध्यम सां पंहिंजी वतन परस्ती जो ॾेखारियो अथई। जेॾी महिल मारवी खे खणी थो वञे उमर, त उते वेही करे उमरकोट में पंहिंजे वतन खे वांझाए थी, उनखे शाह साहब में ॾेखारियो वियो आहे। इहो शाह साहब जी वतन दोस्त जी लाइन में हिनखे खयो वियो आहे। पाण शाह साहब मिज़ाजी ऐं आध्यात्मिक वतन परस्ती जो संदेश ॾिनो आहे। उमर खे नब्ज़ ऐं मारवी खे सुजाग आत्मा ॿुधाए इंसान खे हिन क्षण भंगुर संसार जे मोह में फासी पंहिंजे असली घर खे भुलिजी थो वञूं। शाह साहब उहो ई ॿुधायो कि पाण संसार जे माया मोह में फासी करे सभु भुलिजी था वञूं। उमर खे ऐं हिनखे खणी करे इहो संदेश ॾिनो अथई। संसार में अचण वक़्तु रूह पंहिंजे पिता यानी ईश्वर सां वादो कयो हो। मारवी जे मार्फत वतन जी खाक खे तातर जे मुश्क, वतन जे पाणीअ खे आब कोसर मञियो अथई। ॿी हिन जी ख़ूबी आहे निमाणाई या नम्रता। निमाणाई सभिनी गुणनि में मूल गुण आहे। सब्र, शुक्र, सदाकत, सभिनी प्राणियुनि सां हमदर्दी ऐं मोहब्बत जा गुण ज़रूरु हूंदा। शाह जूं नायकाऊं शाह जूं सूंह में सुरस सूरमियूं महफ़िल में नुमाइश लाइ नथियूं अचनि, पर हू आतण मंझि वेही बुलबुलुनि वांगुरु लातियूं थियूं लवनि। भारतीय कवियुनि वांगुरु स्त्रीअ खे आशिक़ बणाए संदसि दिलि जे उमंगनि जी तर्जुमानी कई आहे। नायकाउनि जे सीरत निगारीअ में बि शाह भारतीय दस्तूर मूजिबि हलियो आहे। टियों अथसि कुदरत जो आशिक़। सिंध जे कुदरती नज़ारनि खे, जबलनि ऐं बरबटनि, मखमली आसमान जे सूंहं, समुंड जे ॿाहिरे रूप खे थर मुल्क जे कख पन ते मुफ़्त हो लिखियो अथनि। दहशत दम दरियाह में जित जायूं जानारनि। शाह सिंध जो पहिरियों शाइर हो जंहिं कुदरत जो शानदार वर्णन कयो आहे। कर्म करण जी सिख्या। बेहिमत इंसान मां कुदरत बि बेज़ार आहे। इंसान जो फ़र्ज़ु आहे त तन ऐं मन सां कर्म करणु ऐं उन जो फल ईश्वर ते छॾणु। कर्म कंदे कहिड़ी बि कठिनाईअ में हिमत न हारे। जीअं गीता में श्री कृष्ण कर्म करो फल की इच्छा मत रखो। शाह साहिब बि कर्म करण जी सिख्या ॾिनी आहे। फिर अथनि कूड़ी दोस्तीअ जे ख़िलाफ़। संसार में हर को कूड़ी दोस्तीअ जो दम पियो हणनि। वक़्तु पवंदो आहे त ख़बर पवंदी आहे। तिन ते चयो अथनि यार सॾाए सभ को जानी ज़िबानी आहे आसानी, कम पवे थी कल पवे। इंसान जी परख समय अचण ते ई थींदी आहे। शाह मज़हबी मतभेद खां मथे आहिनि। हिंदुस्तान जे मशहूरु संतनि जूं वाणियूं दोहरनि में लिखियल आहिनि ऐं शाह बि उहे ई राह इख़्तियार कई आहे। हिंगलाज जी यात्रा कई, साधु संतनि जो संग कयो, मज़हबी चक्र में न गिड़ियो, साधु जो हाफ़िज़ सिंध जो हाफ़िज़ कहलायो।
शाह हिकु आलमगीर शाइर आहे। शाह साहिब आलमगीर युगानो शाइर सॾियो वियो आहे पंहिंजी रचना जे करे, जंहिं हिंदुस्तान न पर सॼे संसार में छायो। शाह जो रसालो पीसा शैली में लिखियल शाह जो रसालो पहिरीं बार 1966 में अर्नेस्ट ट्रंप नाले जे जर्मन विद्वान कयो। 1960 जे दशक में जॾहिं अर्नेस्ट ट्रंप सिंधी भाषा में जोगियुनि साधु संतनि जे वाता ॿुधो त चकित थी वियो। उतां मुतासिर थी उन जो छंदनि ऐं संकलन करे शाह का संदेश चयो वियो, जंहिंखे शाह जो रसाले खे हुन शाह जे संदेश नाले सां हलायईं अॻियां। शाह जे रसाले जो तर्जुमो अंग्रेज़ी में एल्सा काज़ी जर्मन में रहंदड़ो उन कयो ऐं 1944 में ई अंग्रेज़ी विद्वान डॉक्टर STB 1994 में सिंध विश्वविद्यालय में अंग्रेज़ी जे प्रोफेसर अमीना खामिसानी अंग्रेज़ी में उनजो तर्जुमो कयो। सिंधी कवि शेख अयाज़ उर्दू में शाह जे रसाले जो अनुवाद कयो ऐं पंजाबी ऐं फ्रेंच में बि शाह जे रसाले जो तर्जुमानो थियो आहे। शाह लतीफ़ साहिब जे रसाले जो तर्जुमो सीकिंग द विल वर्ड सिंधी कवि और अंजू मखीजा हरी दरियानी दिलगीर कयो। 1912 में इन तर्जुमे जे करे अकादमी पुरस्कार सां नवाज़ियो वियो। आगा सलीम शाह जे रसाले जे घणनि ई सुरनि में तर्जुमो कयो आहे। शाह साहिब जे रसाले जो तर्जुमो घणनि ई भाषाउनि में थियल आहे। इन करे शाह आलमगीर विश्वव्यापी शाइर आहे। हिते शाह जूं रसाले में जेके खूबियूं आहिनि उन्हनि जो ज़िक्र कयो वियो हो। जय झूलेलाल। सम्झा थी तव्हांखे सम्झ में ईंदो आलमगीर शाइर छो आहे। तॾहिं हिन जी सॼा ई अची करे ऐं हिन जी शाह साहिब जी भई हिननि जा ई आलमगीर शाइर इन करे आहे छाकाणि त शाह जो रसालो आहे न एॾो जग प्रसिद्ध आहे। इहो ई सॼो युगानो शाइर आहे। इहो सभु लिखी करे ऐं हिन जो कहिड़े कहिड़े लैंग्वेज में हिननि जो अनुवाद थियो आहे शाह जे रसाले जो, इन करे शाह खे युगानो शाइर या फिर आलमगीर शाइर चयो वियो आहे। ईअं करे लिखी सघो था।